वेलकम टू सिंसॉफ्ट स्टूडियो। दिस इज साहिल चांडियो। सो अॼु असां जेकी कंडीशन सिखंदासीं इफ़ जे बारे में, त इफ़ असां कीअं प्रोग्राम ठाहे सघूं था। इफ़ में जेको असां अॼु प्रोग्राम ठाहींदासीं उहो असांजी इफ़ कंडीशन्स हूंदी, त इफ़ कंडीशन में असां इफ़ एंड इफ़ एल्स असां कीअं इस्तेमालु करे सघूं था। लेट सी असां कीअं था उखे ठाहे सघूं। त सभ खां पहिरियां असां छा कंदासीं, इंटीजर डिफाइन कंदासीं। सभ खां पहिरियां असां छा कंदासीं, इंटीजर डिफाइन कंदासीं। इंटीजर ए फॉर सपोज इज इक्वल टू 10 जे, ऐं असां सेकंड इंटीजर असां डिफाइन कंदासीं बी इज इक्वल टू 1 जे फॉर सपोज। हाणे असां छा कंदासीं, इफ़ कंडीशन अप्लाई कंदासीं। इफ़ कंडीशन में असां छा लिखंदासीं, ए ग्रेटर हुजे बी जे, त असांखे छा ॾेखारे, असां हिन जो ब्लॉक ठाहींदासीं। इफ़ जो हे ब्लॉक क्लोज़ करे छॾींदासीं, यानी कि सी आउट ॾेखारे असांखे। सी आउट में असांखे ॾेखारे फॉर सपोज ए इज़ ग्रेटर देन बी। ठीकु आहे, असां हिन खे क्लोज़ करे छॾींदासीं हिते डायरेक्टली। हाणे असां जस्ट छा कंदासीं, रन कराईंदासीं, त असांखे ऑटोमेटिकली ख़बर पइजी वेंदी त असांजो प्रोग्राम सही आहे या ग़लति आहे। त उहो असांखे ॾिसो ॿुधाए छॾींदी त कंडीशन तव्हांजी ट्रू आहे या फॉल्स आहे। ॾिसो असांजी कंडीशन छा थिए, ए इज़ ग्रेटर देन बी, मतिलबु जेका बी आहे उहा असांजी घटि आहे हुन खां। असां हिते ॾेई था छॾियूंसि, जीअं असां ॾेई छॾींदा आहियूं क्लियर स्क्रीन। ठीकु आहे, हाणे असां रन कयूं, जीअं असांजी स्क्रीन साफ़ु थियल हुजे। ॾिसो असांखे मथे ॿुधाए थी ए इज़ ग्रेटर देन बी। अगरि असां एल्स था इस्तेमालु कयूं, जीअं फॉर सपोज असां हिते फॉर सपोज असां चऊं था एल्स बि असांखे ॾेखारे, त पोइ असां एल्स यूज़ कंदासीं। एल्स खां पोइ असां ब्लॉक ठाहींदासीं एल्स जो, त असांखे एल्स में ॾेखारे फॉर सपोज सी आउट में ॾेखारे छा, बी इज़ ग्रेटर देन ए। ठीकु आहे, असां हिन खे क्लोज़ करे छॾींदासीं। असां रन था करायूंसि। ॾिसो असां एरर किथे आहे असांजी, सी आउट में असां टी ॾिनी आहे, असां टी ॾेई छॾींदासीं। असां डायरेक्टली रन करायोसीं प्रोग्राम, त ॾिसो साॻियो ई आहे, पर असांजी कंडीशन ट्रू उहा वठी थिए। असां फॉर सपोज असां लेस था कयूंसि, ए लेस ग्रेटर आहे, त असांखे उहो ॿुधाईंदी, यानी कि असां हिन जो वैल्यू था ॾेई छॾियूंसि 13। ॾिसो रन था करायूंसि। ठीकु आहे, F9। ॾिसो असांखे छा आहे, बी इज़ ग्रेटर देन ए, असांजो वैल्यू इहो डायरेक्टली अची वियो। हीअ त असां डायरेक्ट छा कयोसीं, असांजो प्रोग्राम जेको बि आहे उहो असांखे इनपुट जे थ्रू तव्हांखे ॿुधाए थो। असां था चऊं असां पंहिंजी मर्ज़ी सां इनपुट ॾियूं, त पोइ उन इनपुट ॾियण जे लाइ असांखे छा करिणो पवंदो, त जस्ट असां जेको वैल्यू ॾिनो आहे उन वैल्यू खे असां छा कराईंदासीं, जेको इनपुट आहे उहो असां छा कंदासीं, हिते फॉर सपोज असां ए आहे, असां हिन जो वैल्यू सी इन जे थ्रू था ॾियूं। फॉर सपोज असां इनपुट पंहिंजी मर्ज़ी सां था ॾियूं। ए जो असां ॾिनोसीं वैल्यू ऐं सी इन कंदासीं। ठीकु आहे, बी ॾींदासीं, असां रन करायूंसि। ॾिसो असां वैल्यू ॾेई था छॾियूंसि। फॉर सपोज कंहिंजो जेको बि असांजो वैल्यू हुजे, फॉर सपोज असां था ॾियूं हिन जो वैल्यू 1 ॾिनोसीं ए जो, ऐं बी जो वैल्यू असां 3 ॾिनोसीं। असांखे चए बी इज़ ग्रेटर देन ए जी असांखे डायरेक्टली वैल्यू ॿुधाए थो, त जेको तव्हांजो वैल्यू आहे उहो तव्हांजो ज़्यादा आहे एज़ कम्पेयर टू तव्हांजो हुनजे डायरेक्टली। तव्हां हिते ॾेई सघोसि था तव्हांजो वैल्यू हिते सी आउट में, ऐं जेको बि तव्हां वैल्यू ॾियणु चाहियोसि तव्हां ॾेई सघो था। हीअ असांजो प्रोग्राम जस्ट हुयो इफ़ कंडीशन विथ एल्स में। हीअ असांजो जस्ट सिंपल प्रोग्राम आहे, असां इफ़ जे थ्रू असां यूज़ कयोसीं। अगर असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो त प्लीज़ चैनल खे शेयर कयो ऐं उनखे सब्सक्राइब कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।